ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। अलण फ़कीर सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब जो अलमबरदार हो से ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे। अलण फ़कीर लोक ॻाइण खे नओं अंदाज़ बख़्शियो। सूबाई वज़ीर वधीक चयो त अलण फ़कीर पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़ में राग ॻाए पंहिंजो नालो पैदा कयो। अलण फ़कीर सॼी दुनिया में सिंधी अजरक जी पगड़ी सां सिंधी सकाफ़त खे फ़रोग़ ॾिनो। सूबाई वज़ीर चयो त अलण फ़कीर सुरनि ऐं साज़नि जो बादशाह हो। सईद ज़ुल्फ़कार अली शाह वधीक चयो त अलण फ़कीर जिस्मानी तौर ते असां खां जुदा थी वियो, पर हुन फ़न ज़रिए हमेशह रहंदो। अॼु सिंध जी सकाफ़त जे अलमबरदार जी वरसी आहे, खेसि भेटा पेश कयूं था। अलण फ़कीर सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब जो अलमबरदार हो, इहो चवणु आहे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अलण फ़कीर सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब जो अलमबरदार हो सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जो इहो चवणु आहे त अलण फ़कीर लोक ॻाइण खे नओं अंदाज़ बख़्शियो। अलण फ़कीर पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़ में राग ॻाए पंहिंजो नालो पैदा कयो। अलण फ़कीर सॼी दुनिया में सिंधी अजरक जी पगड़ीअ सां सिंधी सकाफ़त खे फ़रोग़ ॾिनो। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त अलण फ़कीर सुरनि ऐं साज़नि जो बादशाह हुयो। अलण फ़कीर जिस्मानी तौर ते असां खां जुदा थी वियो, पर फ़न ज़रिए हमेशह ज़िंदा रहंदो। अॼु सिंध जी सकाफ़त जे अलमबरदार जी वरसी आहे, खेसि भेटा पेश कयूं था।